नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त तारा वण मां ख़बर ॾींदा हलो त नेशनल प्रेस क्लब कंदरा जो जाखोड़ी सहाफ़ी ऐं सियासी समाजी अॻवान असदुल्ला गांगरो जी सालगिरह शेख हाउस अछियो कबियूं ते मल्हाई वई। उन मौके ते सीनियर सहाफ़ी असदुल्ला गांगरो पंहिंजे ख्यालनि जो इज़हार कंदे चयो त मां निहायती शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे प्यारनि दोस्तनि जो जिन मुंहिंजी सालगिरह मल्हाई ऐं अवां जो ॾिनल प्यार मोहबत खे आऊं कॾहिं बि विसारे नथो सघां। अवां जा लख थोरा मूंखे मान ॾेई इज़त बख़्शी आहे। उन मौके ते सियासी समाजी अॻवाननि मोहम्मद अली शेख जे पर्सनल असिस्टेंट गुलाम नबी शेख का गुण ज़िले नाज़िम सखर, मोहम्मद असलम शेख जे पर्सनल असिस्टेंट शफी समेजो, बख्तुल्ला शेख, वसीम मलिक, तला भाई, फरहान भाई, सईद वरिया, डॉक्टर सिकंदर दायो, शमशाद मुगल, संजय कुमार, हमजा अंसारी, अब्दुल हफीज़ ऐं ॿियनि पिण शिरकत कई। याद रहे त ही सॼो प्रोग्राम बख्तुल्ला शेख तरतीब ॾिनो हो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।